अॼु असांजी सकरन जी पुलिस बाक़ाइदे स्नैप चेकिंग कंदी आहे। मेन रोड ते बीठा हुया, हिकिड़ी कार आई, हिनखे रोकियूं। कार अल्टो नंबर 490 BTQ सफ़ेद रंग जी, जेको तव्हांजे पोयां बीठी आहे, मॉडल 2021। उनखे हथु ॾिनऊं, रोकियूं। उन में 2 माण्हू हुया। नालो हिकिड़े जो नालो मोहम्मद इस्माइल वल्द मोहम्मद गुल बिरोई वेठल ॻोठ पीर दाद बिरोई तालको दौड़, अली ख़ान वल्द मोहम्मद इसाक बिरोई वेठल मोहम्मदी टाउन नवाबशाह। उस कार जी तलाशी वरितऊं। उनमां अफ़ीम 25 किलो, 25 किलो माना 2500 ग्राम, 25,000 ग्राम, 25,000 ग्राम अचनि पिया उथल बलूचिस्तान खां नवाबशाह तरफ़। इहो नेशनल हाईवे न्यू पुल सकरन जे भरिसां मंझंदि जो 3 बजे बरामद कयूं। पोइ हिते सरकार पारां केस दाख़िल कयो, गुनाह नंबर 276 223 कलम 91 FF 5F CNSA PS सकरन थाणे ते ASI इरशाद अली मला। चर्च भी तव्हांजे साम्हूं आहे, जवाबदार भी बीठा आहिनि। सॉरी अफ़ीम ॿियो कुझु सर ये जेका तई अफ़ीम केतिरी करोड़ मथे जी आहे, मालियत जी आहे। तौर थी आहे, तौर कराई आहे, सील थी आहे खणी अचनि पिया नवाबशाह तरफ़। जेके नवाबशाह दौड़ जो आहे, हिकिड़ो नवाबशाह जेके हिते अची सेल कंदा, ॾींदा, वेकिरो कंदा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। हिते असां हिननि खे अरेस्ट कयोसीं। हिन जो धंधो इहो हमेशह ईअं कंदा रहंदा।